बर्दे सिंधीअ जो असुल नालो मोहम्मद रमज़ान ऐं संदसि वालिद जो नालो ख़ुदा ॾिनो लाशारी बलोच हो। संदसि विलादत 15 मार्च 1922 ते थी। ॻोठु माकन कोरी तालके मीरपुर माथेले ज़िले घोटकीअ में थी, लेकिन पोइ नौकरीअ साॻी अची नवाबशाह में रहियो। संदसि तालीम सिंधी फाइनल हुई ऐं पेशे जे लिहाज़ खां मुख़्तियारकार नवाबशाह जी ऑफिस में सुपरवाइज़र थी रहियो। पाण जदीद सिंधी शाइरीअ जो माया नाज़ शाइर थी गुज़रियो आहे। बर्दे सिंधी प्राइमरी तालीम दौरान शेर लिखण जी इब्तिदा कई ऐं उस्तादनि संदसि हिमत अफ़ज़ाई कई। इब्तिदाई कलाम शेर व शाइरी खे बहितरीन अंदाज़ में माण्हू चाहण लॻा। 1954 में नज़र सिंधी मरहूम जी सोहबत में ॿीहर शाइरी शुरू कई। संदसि शाइरीअ में गीतनि जे करे बर्दो सिंधी तमामु घणो मशहूरु थियो। गीतनि जो बादशाह पिणु सॾियो वेंदो हो। जदीद सिंधी शाइरीअ खे नओं रस्तो बर्दे गीतनि में ॾेखारियो, जिन में ॿोली ॻोठाणी, सादी ऐं आम ॻाल्हाईंदड़ ॿोली। बर्दे जा गीत ॻोढ़ा ऐं फ़िक्री घटि पर जज़्बनि ऐं एहसासनि जी अकासी कंदा हुआ। संदसि गीत में ठेठ ॻोठाणियूं तशबियूं मुहावरा शामिल रहिया, जेको ॾांहुं अख़्तियार करणु हर कंहिंजे वस जी ॻाल्हि न हुई। संदसि शाइरी सिंधी ऐं सराइकी में गॾियल छपियल सूरत में मौजूदु आहे, जंहिंमें गीत, वायूं, काफ़ियूं, नज़म, बेत, दुआ ऐं आज़ाद नज़म शामिल आहिनि। संदसि पहिरियों शाइरीअ जो मजमूओ अखिणियूं मेघ मल्हार 1961 में मिले थो, जंहिंखे पाकिस्तान राइटर्स गिल्ड तरफ़ां खेसि 1000 रुपया इनाम ॾिनो वियो। संदसि शाइरीअ जो ॿियो मजमूओ बूंदूं बस न कनि इंस्टीट्यूट ऑफ सिंतला जी जामशोरो 1988 में शाया करायो। बर्दे सिंधी शाइरीअ खां अलावा कुझु अफ़साना ऐं मज़मून बि लिखिया, जेके उन वक़्तु नई ज़िंदगी ऐं मेहराण रिसाल में छपजंदा रहिया। बर्दे सिंधी 24 अक्टूबर 1988 ते असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो ऐं हिन फ़ानी दुनिया खे हमेशह लाइ अलविदा कयो। सिंधी ॿोली खे फ़ख्रु हासिलु आहे त गुज़िरियल 72 वरियनि में जेके जदीद लहजे जा निज निबार सिंधी ॿोलीअ जे सूंहं सिंगार वारा शाइर पैदा थिया, जिन में जे सरे फ़हरिस्त आऊं हैदर बख़्श जतोई साहब ऐं शेख अयाज़ साहब, अब्दुल करीम गदाई। पर इन खेप खां पोइ जेको हसीन सर ख़ूबसूरत तरीन सिंधी ॿोलीअ खे शाइर मिलियो आहे, उनजो नालो बर्दो सिंधी साहब आहे। बर्दो सिंधी साहब ज़ाहिर त बर्दो हुनजो तख़ल्लुस आहे, नालो हुनजो मोहम्मद रमज़ान आहे ऐं ही लाशारी क़ौम, जीअं रशीद अहमद लाशारी साहब असांजी सिंधी क़ौम खे लाशारी ज़ात जे हवाले सां जेको वॾो शाइर मिलियो, ईअं ई बर्दो सिंधी बि असांखे इन साॻी कम्यूनिटीअ मां हिकिड़े वॾे ज़बरदस्त शाइर जेके मिलियो, जेतोणीकि हुनजी माउ ॿोली असांजी सिंधी ऐं जेका जीअं सम्झिजे त असांजे पूरे पाकिस्तान जी ख़ूबसूरत तरीन मिठी ॿोली सराइकी, त हुनजी माउ ॿोली सराइकी आहे। पर हुन हैरत अंगेज़ तौर ते जदीद जेके गीत, ग़ज़ल ऐं नज़म लिखिया बर्दो सिंधी साहब, हुनमें हुनजी सिंधी जेका आहे हुनजी शेख अयाज़ हुनजी तारीफ़ कई आहे। तमीर अब्बासी साहब हुनजो जेको बूंदूं बस न कनि पहिरियों शेरी मजमूओ शाइर थियो, हुनजो मुहाग में हुनखे गीतनि जो बादशाह शाइर सॼो। ताज जोई साहब जॾहिं मोनोग्राफ लिखियो आहे गीत जे मौज़ूअ ते, त हुनखे बर्दे सिंधीअ खे हुननि गीत जो बादशाह शाइर सॼो आहे। असल में त ही जेतिरी क़दुरु आऊं पूरे वसूख़ सां चवां थो त मीरपुर माथेले जो हिकिड़ो को ॻोठड़ो आहे जिते असांजो बर्दो सिंधी साहब मार्च 1922 तारे पैदा थियो आहे। माना उमिरि जे लिहाज़ खां बर्दो सिंधी साहब शेख अयाज़ ऐं नारायण श्याम जे उमिरिनि जो आहे। ऐं जेको हुनजी गीत जी तारीफ़ कई त तमीर अब्बासी साहब या ॿियनि गीत जे अभ्यास करण वारनि शाइरनि खे इंतिहाई रंगीन ऐं शीरीन ॿोलीअ जो शाइर सॼो आहे। रेडियो पाकिस्तान जी असीं जॾहिं लाइब्रेरी में वेंदासीं त रुबीना कुरैशी साहिबा अब्दुल लतीफ़ जी मौसीक़ीअ में तोखे सारींदे हो साथी गुज़रे थी हर राति, एॾो त दिलावेज़ गीत आहे जो जंहिंजी का मिसाल कोन्हे। त जेके सिंधी ॿोलीअ जा हसीन तरीन गीत रेडियो पाकिस्तान ते MB अंसारी साहब जे ज़माने में रिकॉर्ड थिया, उन्हनि में रुबीना जे आवाज़ में आहे तोखे सारींदे हो साथी। ॿियो ऐं जेको न ज़िक्र कंदुसि त इहा ज़्यादती थींदी त बर्दो सिंधी साहब गीत सां गॾु हिंदी नाइज़ दोहा जेके आहिनि उन्हनि में बहितरीन मिठे खीर जहिड़ी मिठी मिसरीअ जहिड़ी ॿोली इस्तेमालु कई आहे। माहे खीर जीअं ओ मिठड़ा सिक तुंहिंजी सुरखींदो रहंदुसि। ॾिसो ही लहजो आहे असांजे बर्दे सिंधीअ जे ख़ूबसूरत सिंधीअ जो, माहे खीर जीअं ओ मिठड़ा सिक तुंहिंजी सुरखींदो रहंदुसि, तूं जंहिं राह सां ईंदे साईं तेरा खे पूॼींदो रहंदुसि।
उन अरबेले ख्वाब तां घोरिया हूंद हयाती जा सभु हेज, जंहिं सपने में सिर जा साईं अची आसुर कीअं माणे तेज। थोरी ॻाल्हि ते हेॾो हाञो तूं दुबरे को मोगो आई। ही एॾो हसीन आज़ाद नज़्म वांगुरु जीअं शमशेर लहदरी असांजे आज़ाद नज़्म खे उरूज ॾिनो, त बर्दे वरी ख़ूबसूरत ॿोलीअ जी लहर सां मिसाल में जेके गीत ॻाइणा सुहिणा मिसरा आहिनि त दूर वसे थी दूर अलाका हिन धरतीअ खां दूर मुंहिंजे मन जी हूर। तव्हां ॾिसो दूर ऐं हूर इन्हनि कातियुनि खे हुन कीअं मिलायो आहे। दूर वसे थी दूर अलाका हिन धरतीअ खां दूर मुंहिंजे मन जी हूर। हुन जो आकाश ते बेरो तूं सजण जी ॼंट सवेरो, पूरन मासीअ जहिड़ो मुखड़ो, पूरन मासीअ जहिड़ो मुखड़ो, हाय उमास कयसि कलूर, दूर वसे थी दूर। शमशेर लहदरी, नियाज़ हमायनी, साद बुखारी, सरकार तबान अल्लाह, ही सभु असांजी सिंधी ॿोली जो असासो आहिनि, वॾा शाइर आहिनि। पर जेकॾहिं हिन गुलदस्ते में असीं ॾिसंदासीं त बरदो सिंधी जो बहितरीन वॾे शाइर जी हैसियत में सोनरी हरफनि सां लिखण वारी शख़्सियत जी शाइर में जी हैसियत में नज़र ईंदो। हुनजे ग़ज़ल जा कुझु मिसरा, बरचा राति वरी बादल, जाॾे काॾे आजल कल, ही ॿोली आहे हुनजी। विछड़ियल यादि पवे जंहिं दम, चमके पलकनि ते शबनम, एॾो नाज़ुक लहजो आहे हुनजो। मुंहिंजो कोई मीत न यार, जग जा ॾुखड़ा गल जो हार, ही एतिरो ख़ूबसूरत। ऐं जेतिरो बि चवां त बेशक हुन में निज निबार सिंधी ॿोलीअ ग़ज़ल जो हिकिड़ो ख़ासि ग़ज़ल आहे, पर असांजी जीअं ख़लीफ़ुल्लाह खां वठी शेख अयाज़ अहिड़ो इस ग़ज़ल खे तरजीह ॾिनी त असांजी बर्दी सिंधीअ बि अॼु तरह सां असांजे ग़ज़ल खे उरूज ॾिनो। सावण आयो सांग करे, तुंहिंजी दीद बिना दिल भर, किथे न हाय दम निकिरे, मुंहिंजे अंगण आ कुर्ब करे। बहितरीन उनजो जेको गीत जो लहजो आहे, तन मन में थी ज्वाला भड़के, राति जीअं जीअं ठरे ठरे, सावण आयो सांग करे। तो आउं सम्झां थो त ज़ाहिर आहे त मुंहिंजी राय पंहिंजी हिकिड़ी तमामु इंतज़ारी सां चवंदुसि त तनवीर अब्बासी साहिबु, शमशेर लहदरी साहिबु, स्वरूप चंद्र शाद साहिबु, जदीद गीत जे हवाले सां इमदाद हुसैनी, त इहे जेकॾहिं गुलदस्तो ठाहिजे त उन्हनि में सदाबहार गुलाब जो गुल आहे बरदो सिंधी साहिबु।